हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद जमा कुदस सरा जो 252 सालियानो उर्स मुबारक दरगाह लवारी शरीफ में निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। उन सिलसिले में मरकज़ी इज्तिमा दरगाह लवारी शरीफ ते कयो वियो, जंहिंमें हज़ारे मुरीदनि शिरकत कई। इन मौक़े ते दरगाह लवारी शरीफ जे जनरल मैनेजर मीर सिकंदर ख़ान जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, हज़रत सुल्तान औलिया जो पैगाम आलम इंसानियत लाइ प्यार ऐं मुहबत, अमन ऐं भाईचारी जो पैगाम आहे। अब्दुर्रहमान बलोच चयो त हज़रत जिन जो पैगाम हर दौर जे इंसाननि वक़्त ऐं हालातनि जी भरपूर इस्लाह कंदड़ आहे। पाण पंहिंजे सूफ़ियाणी शाइरी में इंसानियत जो दर्स ॾिनो अथनि। उर्स शरीफ़ जूं तक़रीबूं 4 ज़ुल्क़द जी रात खां शुरू थियूं ऐं 4 ज़ुल्क़द जी शाम जो इख़्तिताम पज़ीर थियूं। उर्स शरीफ़ जो समूरो इंतज़ाम नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लवारी शरीफ़ ऐं निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ़ संभालियो।